दादूची अदालत एमपी आबिद सुंदराणी जो नालो केस में खारिज करण वाली दरख्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो आहे। तफ़सील मालूम कयो था अशफाक मलिक। अशफाक छा तफ़सील आहे? जी बिल्कुल, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त दादू जे 4th एडिशनल सेशन जज वारी अदालत में एमपी आबिद सुंदराणी पारां पंहिंजो केस मां जेको आहे नालो ख़ारिज कराइण लाइ दरख़्वास्त दाख़िल कराई आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त फिरियादी मसमाद हमीदा ॾाहिर हुई जे एमपी आबिद सुंदराणी ते 2 औरतुनि खे अगवा करण ऐं 40 लख भुग तलब करण जो केस दाख़िल करायो हो ऐं जंहिंखां पोइ औरतूं बाज़ियाब थियण जी ख़ातिरी ते जेको आहे उहा जेका फिरियादी धुर हुई उन दादू जे 4th एडिशनल सेशन जज वटि दरख़्वास्त एफिडेविट जमा करायो त जेको एमपी आबिद सुंदराणी आहे उनखे ज़मानत ॾिनी वञे ऐं उनजे केस मां जेको आहे नालो ख़ारिज करे वञे ऐं उन इहो बि एतिराफ़ कयो त ग़लति फ़हमी जे बुनियाद ते हुनजो नालो ॾिनो वियो आहे। जेको आहे इन खां पोइ एमपी जेको आबिद सुंदराणी आहे उनजी दरख़्वास्त दाख़िल थियण खां पोइ अदालत जेको आहे ईंदड़ ॿुधड़ी जेका आहे 1 नवंबर ताईं मुलतवी करे छॾी आहे। जी अशफाक, मांशी महिरबानी।